रसूलाबाद मां अवां खे ख़बर ॾींदा आलम हुबली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सॻियूं में किरोड़े रुपयनि जे मंज़ूरीअ सां करायल तरक़ियाती कम करप्शन जे वर चढ़ी विया। ताज़ो किरोड़े रुपयनि जी बजेट मां लॻायल समूरा प्योर ब्लॉक वारा रस्ता हंधा हंधा उखड़ी विया ऐं केतिरा ई हिक हंध जा मंज़ूर थियल तरक़ियाती कम पंहिंजा नवाज़ी करे ॿिए हंधे तरक़ियाती मनसूबनि जो इस्तेमालु करे ग़रीब बेपहुचियो माण्हुनि खे तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ कयो वियो। सॻियुनि में किरोड़े रुपयनि जी मंज़ूरीअ सां करायल तरक़ियाती कम ग़लति पॉलिसियुनि सबबि अवाम लाइ वेतर आज़ार बणिजी विया। सॻियूं जे मेन सियाल स्टॉप खां मेन शाही बाज़ार ॾांहुं वेंदड़ रोड ते लॻल प्योर ब्लॉक सियाल स्टॉप खां शुरू कयल प्योर ब्लॉक जो कमु तक़रीबन 6 महीननि खां अध में छॾियल कमु हर ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि लाइ मौत जो खूह बणिजी वियो। हिक तरफ़ खां तमामु घणो मथे हुअण प्योर ब्लॉक खां रहिजी वियल रोड हेठि हुअण करे तमामु वॾी चाढ़ी हुअण करे चाढ़ीअ ते गाॾियूं न चढ़ी सघण करे कल्की थियण तोड़े तेज़ीअ सां पोइ ते वापसि अचण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल। यूसी इंतज़ामिया जी नाअहली सबबि हिकु ट्रैक्टर ट्राली गिरवल जी न पइजी सघी, जंहिं सबबि गाॾियुनि तोड़े इंसानी जानुनि जो नुक़सान रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। सॻियूं शहर जे रहवासियुनि सुञाण धुरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नाअहल यूसी सॻियूं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे सियाल स्टॉप वटि रोड जी चाढ़ीअ वारी हेठें पासे खां गिरवल जूं 2-4 ट्रैक्टर ट्रालियूं लहराए अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे।